आजाद कयो, सिंधी इनाम खे आजाद कयो, बजरानी लिगारी खे करो खत्म कयो। इनाम सिंधीअ खे, सिंध सभा जे सदर इनाम सिंधीअ खे खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आजाद कयो, साईं इनाम सिंधीअ खे आजाद कयो। सिंध सभा मर्कज़ पारां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सखर, दादू, मेहड़, पक्का चांग, गंबट, बबरलो प्रेस क्लबनि अॻियां कारकुननि सिंध सभा सदर इनाम सिंधीअ जी आज़ादी ऐं मोरो में ॻोठ बिजाराणी लिगारी मथां रियासती बरबरीअत ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। सिंध सभा जे कारकुननि प्रेस क्लबनि अॻियां सख़्तु एहतिजाज कंदे चयो त इनाम सिंधीअ खे एजेंसियुनि खंबे गुम करे छॾियो आहे। उनजो ॾोह इहो आहे त मोरो वाक़िए ऐं ॻोठ बिजाराणी लिगारी मथां ज़िया लंजार जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक हलाई। जी सिंध दोस्तों, सॼे पाकिस्तान में ॿ इलाइक़ा आहिनि, हिकिड़ो पारा चनार आहे, ॿियो सिंध में जेको आहे मोरे जे भर में ॻोठ बिजाराणी आहे, जंहिं ते महीने ॾेढ ॿिनि महीने खां कब्ज़ो आहे ऐं कड़ो आहे। का उते दवा नथी पहुची सघे, माण्हुनि खे खाधो नथो पहुची सघे, माण्हुनि जूं मदद बंदि आहे, आमद रफ़्त बंदि आहे, को माण्हू उते पहुची कोन थो सघे। ॿियो आहे पारा चनार में असां इहो मुतालबो था कयूं त पारा चनार सां गॾु सिंध जो ॻोठ बिजाराणी तां कब्ज़ो ख़तमु कयो वञे ऐं आईंदा कब्ज़े जी कोशिशि न कई वञे। असांजे सभिनी माण्हुनि खे आज़ादु कयो वञे, जेके बि खंबियल आहिनि, ख़ासि करे सिंध जे बिजाराणी ॻोठ तां कब्ज़ो ख़तमु कयो वञे। असां सभिनी जो इहो मुतालबो आहे। मुसलसल सिंध जे अंदरि दरिया ते धाड़ो, सिंध जे वसीलनि ते धाड़ो ऐं उन खां अलावा जेको बि पंहिंजे धरतीअ लाइ आवाज़ु उथारे थो त उन्हनि खे खंबे गुम कयो थो वञे, या को पुरअमन तरीक़े सां एहतिजाज करे थो, प्रेस क्लब ते बुख हड़ताल जो सॾु ॾिए थो, त उहे रस्ते मां ई खमिजी था वञनि। कल्ह 11 बजे एहतिजाज रखियल हो सिंध सभा जो 100 कलाकनि जी बुख हड़ताल। जीअं इनाम सिंधी उते सकरण पुॻो त सकरण जी पुलिस हुनखे उतां खंबे खणी वई आहे, हुनखे ज़ाहिर न कयो अथऊं। असां हिननि जे नाकारे कानून जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। ॿियो त जेको ही मुसलसल सिंध ते धाड़ा हणनि था, इहा शइ असां कॾहिं बि क़बूल न कंदासीं। मां शहीद इरफान लिगारी जी भेण सिंधु दरिया ते केनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ु हलंदड़ जदोजहद में असांजे ॻोठ लिगारी बिजराणी वासी मुंहिंजो भाउ इरफान ऐं ज़ाहिद लिगारी शहीद थिया। दिलबर लिगारी जी टंग कटिजी वई, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया। ॻोठ जे 50 खां मथे माण्हुनि खे गिरफ़्तार करे गुम कयो वियो। अॼु 28 ॾींहं गुज़रण बावजूदि केतिरा ई माण्हू अञा ताईं कोर्ट में पेश नाहिनि कया विया। ॻोठ वारनि ते 5 कूड़ा केस मोरो में ऐं 4 कूड़ा केस सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में दाख़िल कया विया आहिनि। ॻोठ जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां पुलिस अञा ताईं बीठल आहे। असांजे शहीदनि ऐं ज़ख़्मियुनि जो केस अञा ताईं दाख़िल नाहे कयो वियो। अहिड़ी सूरत हाल में असां समूरी सिंध जे सियासी अॻवाननि, वकीलनि, सहाफ़ियुनि खे सियासी इख़लाक़ी क़ानूनी मदद जी अपील करियूं था। मोहतरम साईं मक़सूद अली डोमकी, अयाज़ हुसैन कुमी, साईं ज़ैन शाह, साईं पीर पगारो, साईं ज़ुल्फ़कार जूनियर, मोहतरम कादिर मक्सी, डॉक्टर न्याज़ कालाणी, मोहतरम अयाज़ लतीफ़ पलेजो समेत सभिनी क़ौमी सियासी अॻवाननि खे सियासी इख़लाक़ी ऐं क़ानूनी मदद जी अपील करियूं था। माण्हू वारा साथियों दोस्तों, जंहिं तरह असांखे ख़बर पई त इनाम सिंधीअ खे एजेंसियुनि गिरफ़्तार कयो आहे, इन जे करे असां बुख हड़ताल जे लाइ सखर वञी रहिया हुआसीं। त उते पोज़ीशन इहा ॾिठीसीं त चौधारी ऐं पुलिस जो प्रेस क्लब ते, नेशनल प्रेस क्लब ते ऐं सखर प्रेस क्लब ते चौधारी पुलिस जो कड़ो लॻो पियो हो। पुलिस तमामु बेहद वॾे अंदाज़ में पुलिस मौजूदु हुई। उते वेठल पुलिस वारा कुझु दोस्त उन्हनि असांखे आगाही इहा ॾिनी त जेकॾहिं तव्हां हिते बुख हड़ताल ते विहंदव, हे असांजा हंध बिस्तरा ऐं कुझु शामियाना आहिनि साइड में रखिया आहिनि, हुन पास न पिया आहिनि, त असां टोटल असां बुख हड़ताल जी पोज़ीशन करे ऐं इनाम सिंधीअ जी आज़ादीअ जे लाइ असां जी बुख हड़ताल रखीसीं जेके सखर प्रेस क्लब ते। पर उते असांखे मौक़िफ़ असांखे उते अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी का जाइ जॻह पुलिस जे तरफ़ां टार्चर करे असांखे भॼाए वियो। ऐं असां हींअर सखर प्रेस क्लब के मौजूदु आहियूं ऐं असां पंहिंजो बुख हड़ताल इते ई असां पंहिंजो बुख हड़ताल इनाम सिंधीअ जे आज़ादीअ ताईं असां जारी सारी रखंदासीं। इनाम सिंधीअ खे, इनाम सिंधीअ खे, इनाम सिंधीअ खे, मोरे मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे, मोरे मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे
सिंधीअ खे मोरे मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो। सिंध मां खंबे क़ौमी गुम कयल कारकुननि खे आज़ाद कयो। सिंध मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ाद कयो। अॼु असां बीठल आहियूं प्रेस क्लब खोड़ा ते ऐं असांजो इहो मौक़िफ़ आहे त सिंध सभा जे सरवाण असांजे लीडर इनाम सिंधीअ खे सिंध जे आवाज़ खे दॿाइण ख़ातिर हिकु दफ़ो ॿीहर खंबे गुम कयो वियो आहे, जंहिंजे लाइ असां प्रेस क्लब खोड़ा ते एहतिजाज करे रहिया आहियूं। असां इहो ई आला अमलदारनि खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंध सिंधियुनि जो वतन आहे, सिंध सिंधियुनि जो क़ौमी वतन आहे। असीं सिंध ऐं सिंध ख़ातिर मरण ऐं वेहण ॼाणूं था। असां पुरअमन आहियूं ऐं पुरअमन तौर ते जिदोजहद करे रहिया आहियूं, जंहिंमें असांजो लीडर इनाम सिंधी मुसलसिल सिंध जे क़ौमी कारकुननि जे खमजण ते प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदो रहंदो आहे मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि ते। अॼु उहो खंबियो वियो आहे, जंहिंजी असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं साईं इनाम सिंधीअ जे आज़ादीअ जी घुर कयूं था। छा मौक़िफ़ आहे? अॼु जेको सिंध सभा सॼी सिंध में एहतिजाज जो ॻाल्हि ॾिनल हुयो, पोइ अॼु दादू प्रेस क्लब ते सिंध सभा जे दोस्तनि सां जिस्कम ॿिठी आहे। असांजो मुतालबो इहो आहे जेको हक़नि जी ॻाल्हि थो करे, पंहिंजे नगनि ऐं सगनि जी धरती जी वारसी जी ॻाल्हि थो करे, उनखे खंबियो गुम कयो थो वञे। ऐं जेको ॻोठ बिजराणी आहे उन्हनि जा जेके शहीद आहिनि उन्हनि सां अॼु ताईं इंसाफ़ न थी सघियो आहे। उन्हनि जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। इनाम अब्बासी आहे, उनखे आज़ादु कयो वञे, जेको हर वक़्तु अकेले सिर बि रोडनि ते हूंदो आहे ऐं पंहिंजे मारूअड़नि जी मालिकी ऐं वारसी लाइ जदोजहद कंदो आहे। उन सां गॾु क़ौमी कारकुन हर वक़्तु रोडनि ते हूंदा आहिनि। उन सूरे खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में असां एहतिजाज पंहिंजो जारी रखूं। सिंधी इनाम खे आज़ाद कयो। गुम कयल सकरनि खां सिंधी इनाम खे आज़ाद कयो। जीअं त काल्ह नवाज़ शाह प्रेस क्लब ते एहतिजाज जी ॻाल्हि ॾिनल हुई, सिंधी इनाम हैदराबाद खां निकिरंदे जीअं ई सकरनि खां पहुतो त वैन मां ई उनखे लाहे खंबे गुम कयो वियो। ऐं नवाज़ शाह प्रेस क्लब ते जिन साथियुनि कैंप जी तयारी कई ऐं हणण जी कोशिशि कई त उन्हनि खे बि रियासती इदारा खंबे खणी गुम कयो वियो। असांजो इहो ई मौक़िफ़ आहे त सिंधी इनाम खे आज़ादु कयो, जेको सकरनि खां वैन मां लाहे खंबे गुम कयो वियो आहे। ऐं ॻोठ बिजराणी लिगारी जिन जा शहीद थी विया आहिनि, मासूम नौजवान हारी, उन तां कड़ो ख़तमु कयो। असांजो ॿियो कोई मौक़िफ़ न आहे। हिन जमहूरत में असीं इहो ई था चऊं त आइन असांखे हक़ ॾिए थो त असीं एहतिजाज करे सघूं था, पर इन्हनि हाणे प्रेस क्लबनि खे फौजियुनि छावणियुनि में तब्दील करण जी कोशिशि कई आहे। असां जीअं ई प्रेस क्लब ते पुॼूं था त वन फाए अची थियूं वञनि ऐं असांखे खंबे गुम कयो थो वञे। असीं इन्हनि खां मुतालबो कोन था कयूं, असीं मुतालबो आलमी नेशन खां कयूं था, इंसानी हक़नि जी तंज़ीमनि खां कयूं था, जेको असांजो आवाज़ु ॿुधनि था ऐं सुननि था ऐं ॿुधाइनि था मथे त असीं सां हेतिरी बरबरियत ऐं ज़ुल्म ॾाढा आहे। सिंधी इनाम काल्ह जीअं ई नवाज़ शाह प्रेस क्लब ते पहुचण ते हुयो त उनखे खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे साईं इनाम सिंधीअ खे साईं इनाम सिंधीअ खे खंबे गुम कयल समूरनि क़ौमी कारकुननि खे शहीद इरफान लेगारी जे कातिलनि खे शहीद इरफान लेगारी जे कातिलनि खे मोरो बिजराणी लेगारी ते पुलिस जो कड़ो पुलिस जो दहशतगर्दी ही दादागिरी खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे। दोस्तों जीअं त असां सखर प्रेस क्लब जे वटि मौजूदु आहियूं ऐं असांजो मौक़िफ़ इहो ई आहे त
सिंधी इनाम खे आज़ादु कयो। हींअर साम्हूं सूरत हाल प्रेस क्लब जी ॾिसो था, मोबाइलियूं 5 खां 6 मोबाइलियूं बीठियूं आहिनि, जेके ॿी साइड खां बि आहिनि, हिन साइड खां बि आहिनि, अॻिते बि बीठियूं आहिनि, फ्री आहे फ्री आहे हीअं। ऐं हे वरी साम्हूं हिन पासे में ही सखर प्रेस क्लब आहे, हे साम्हूं ॾिसो था, पर हिते पुलिस तमामु जेको आहे नफ़री वधि में वधि आहे। ऐं हिन पासे में पुलिस मोबाइलियूं आहिनि, हे मौजूदु ॾिसो था। इहे सिर्फ़ु असांखे साहबी दोस्तनि ॿुधायो त सखर प्रेस क्लब जी पोज़ीशन तमामु गरम लॻी पई आहे ऐं जिते बि तव्हां एहतजाज करे सघो था उते एहतजाज रिकॉर्ड करायो। महिरबानी दोस्तनि जी, जीअं इनाम सिंधी खे आज़ादु कयो। असीं हुकूमत खे चिता ॾियूं था त इनाम सिंधी खे आज़ादु न कयो वियो त तहरीक खे वसी कयो वेंदो ऐं फौरी तौर बिजाराणी लिगारी मथां कड़ो ख़तमु करे लिगारी बिरादरी जे माण्हुनि खे आज़ादु कयो वञे।